दाबेजी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। गुज़िरियल ॾींहुं कराची मलीर अंदरि रोज़गार करण लाइ असांजो नौजवान खानज़ेब जोकियो वञी रहियो, उनखे रस्ते में पुरनि क़तल करे छॾियो। उन जे क़ातिल जे गिरफ़्तारी लाइ सिंध पुलिस को बि क़दम न खयो, मक़तूल जी FIR बि न कटी। असीं मुतालबो था करियूं सिंध पुलिस GID जी मुश्ताक महर खां खानज़ेब जोकियो जे क़ातिलनि खे फौरी तरह गिरफ़्तार कयो वञे। मुश्ताक साहब, मलीर अंदरि तव्हांजी पुलिस मंशियाती फ़रोशनि खे गिरफ़्तार करे थी, सफ़ाई सामी मेमण ते केस दाख़िल करे सघे थी, ॿियनि मामलनि ते बता वठी थी, पर काल्ह हिकिड़ो नौजवान खानज़ेब जोकियो पंहिंजे रोज़गार ॾे वञी रहियो, रस्ते में क़तल कयो वियो, वारसनि जो अकेलो कमाईंदड़ हो। अञा ताईं सिंध पुलिस तव्हांजी खानज़ेब जे क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो। असीं सिंध पुलिस IG मुश्ताक महर खां मुतालबो था करियूं खानज़ेब जोकियो जा क़ातिल फौरी तरह गिरफ़्तार कया वञनि। रिपोर्टर फारूक शाह, शमशाद न्यूज़, दाबेजी।